को दर न रहो हर ख्वाब बुडो। नाज़रीन, टाइम न्यूज़ जे फ्लड सेंटर में अवां खे भली कार चऊं था। अवां खे ॿुधायूं मंछर तां पाणी जो दबाव घटाइण लाइ ढंढ खे वधीक हिकु कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां भानसेदाबाद शहर बचण जी उम्मीद बि ज़ाहिर कई वई आहे। अॼु वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त दानिश वाह खां मंछर जो पाणी सिंधु में छोड़ थी रहियो आहे। आपाशी इंजीनियर्स ॿुधायो त कुछ ॾींहं इंतज़ार करणु घुरिजे। जीअं ई दरिया जी सतह घटिबी त मंछर खे वधीक हिकु कट ॾिनो वेंदो। हींअर कट ॾियण सां घणो रिलीफ न मिलंदो। सेवण जूं 5 UCs ॿुॾी वियूं आहिनि ऐं माण्हू लॾ पिलाण करण लॻा आहिनि। अवां खे ॿुधायूं नाज़रीन, मंछर ढंढ खे कट ऐं 0 पॉइंट वटि MNV ड्रेन खे लॻल घारे जी ॿोड़ाबोड़ जारी आहे। तारीख़ी शहर टल्टी सूदो सेवण तालके जूं 7 UCs ॿुॾी वियूं आहिनि। सिम नाले खे हंधा घारनि सबबि भानसेराबाद शहर लाइ ख़तरो वधी वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, मंछर ढंढ खे वधीक कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मंछर तां पाणी जो दबाव घटाइण लाइ ढंढ खे हिकु वधीक कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन ते वधीक ॻाल्हायूं था। दादू मां फतह शेख असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी फतह शेख, मां ॿुधाइजो ही मंछर तां हिकु वधीक कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। छा सूरत आहे हिन वक़्तु दादू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी? जी ताहिरा, दादू एशिया जी वॾे में वॾी मंछर ढंढ में पाणीअ जो जेको दबाव आहे उनखे घटाइण लाइ हुकूमती सतह ते जेको आहे उनखे वधीक जेको आहे हिकु कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। छो त ही जेको कंबर शहजाद कोट खां वेंदे मेहड़ खैरपुरनाथन शाह ऐं जोही ताणी जेको पाणीअ जो जेको पाणी फैलियल आहे उहो MNV ड्रेन सां लेवल में आहे। उन ई करे पाणीअ जो वॾो वकिरो जेको आहे उहो एशिया जी वॾे में वॾी मंछर ढंढ में ई दाख़िल थियणो आहे। आख़िरी रस्तो जेको पाणीअ जो आहे फैलियल पाणीअ जो उहो मंछर ढंढ ई आहे। जंहिंखे फ़ैसिलो कयो वियो आहे त वधीक जेको आहे टियों कट ॾिनो वेंदो। जॾहिं त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा मुतमिन जोगी ॿुधाई पई वञे। खैरपुरनाथन शाह मेहड़ मां पाणी जेको आहे 3 फुट खां 3.5 फुट में लाथ आई आहे। जॾहिं त दादू भरिसां जेको आहे कारी मोरीअ वटि पिणु 1 फुट ताणी जेको आहे पाणी जी MNV ड्रेन जे पाणीअ में लाथ आई आहे। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेको दबाव आहे उहो छंडण मोरीअ वटि आहे। छंडण मोरीअ खां पोइ खीर वारी मोरी जेका आहे दादू जे भरिसां ई आहे उहा मोरी, उते जेको आहे 1/2 फुट लाथ आई आहे। उन खां 5 किलोमीटर जे फ़ासिले ते कमाल खान जी मोरी आहे। उते जेको आहे पाणी MNV ड्रेन मां 3 फुट ताणी उते लाथ रिकॉर्ड कई वई आहे। अहिड़ी तरह जेको आहे MNV ड्रेन में पाणीअ जी लाथ वारी सूरत हाल जेका आहे उहा वधी रही आहे। पाणीअ जो फ्लो जेको आहे उहो घटिजणु शुरू थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा जेके मंछर खे बाग़ यूसुफ ऐं RD 52 वटां जेके कट ॾिनल आहिनि ऐं MNV ड्रेन जेका 0 पॉइंट जे साम्हूं MNV ड्रेन जे बंद खे घारो लॻल आहे उहो घारे जो पाणी तोड़े कटनि जो पाणी जेको आहे उहो सेवण तालके जे 7 UCs जे सवें ॻोठनि खे लपेट में आणे छॾियो आहे। पाणीअ जी इन्हनि UCs में सतह जेका आहे उहा 12 फुट ऊनाई 12 फुट हुई। 12 फुट थियण खां पोइ जेको आहे टल्टी जे भरिसां जेको आहे सिम नालो RBOD जो सिम नालो उहो टॉप थियण खां पोइ उनखे खंडु पियो हो। जंहिं सबबि तारीख़ी शहर टल्टी पाणी हेठि अची वियो। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु उहो पाणी जेको आहे भानसईदाबाद खां 15 किलोमीटर फ़ासिले ते ॻोठ बंबा जे शाख सां टकरायल आहे। जॾहिं त सिम नाले खे ओलह तरफ़ खां जेको भानसईदाबाद साइड खां कट लॻो आहे कट न पर सॉरी घारो जेको लॻो आहे उन जो पाणी तेज़ीअ सां जेको आहे 50 खां वधीक ॻोठ जेके आहिनि उहे ॿोड़ींदो हिन वक़्तु भानसईदाबाद जे 1/2 किलोमीटर फ़ासिले ते पहुतो आहे। जेको केॾीमहिल बि जेको आहे राति जे वक़्त में हिन वक़्तु जेके उते बोर्ड मुतासिर आहिनि इंतिज़ामिया पारां उन्हनि जी सार लहण लाइ कहिड़ा क़दम कया विया आहिनि? उन्हनि खे खेमा ॾिना विया? छा उन्हनि खे राशन मिले पियो? ताहिरा
जी ताहिरा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मेहड़ खैरपुर नाथन शाह कंबर शहदाद कोट ज़िलनि जा जेके मुतासिर आहिनि बोर्ड मुतासिर आहिनि उहे ॿुधायो पियो वञे त 80,000 खां वधीक जेके ख़ानदान आहिनि उहे माना जेकी आहिनि कंबर शहदाद कोट मेहड़ ऐं खैरपुर नाथन शाह जा तरसियल हुया जॾहिं त जेको भान सईदाबाद ऐं सेवण में जेके 7 यूसीज़ माना पाणी हेठि आयूं आहिनि उन्हनि मां जेके आहिनि हज़ारे ख़ानदान जेके आहिनि उहे दादूअ में तरसियल आहिनि। इन्हनि मां जेके हज़ारे ख़ानदान आहिनि उहे खुले आसमान हेठि निटणु उस में सख़्तु गर्मीअ में जेको सो खटूं उबियूं करे ऐं कलियूं टंगे उन्हनि जे हेठां वेठल आहिनि जंहिं सबबु बोर्ड मुतासिरीन जेके आहिनि उन्हनि जे मासूम ॿारनि में ग़िज़ाई खोट जी जेका आहे किलत जेका उहा वधंदी पई वञे ॿारनि में कमज़ोरी वधंदी पई वञे उन सां गॾोगॾु बोर्ड मुतासिर जेकी आहिनि उन्हनि में तेज़ीअ सां जेको आहे गैस्ट्रो ऐं डायरिया जी वबा फैलिजी वई आहे जंहिं सबबु रोज़ जे बुनियाद ते इहो ॿुधाए पियो वञे त 2 खां 3 4 ताणी जेकी माण्हू आहिनि उहे फोत थियनि था ऐं उन सां गॾोगॾु केतिरा ई सवें माण्हू जेके आहिनि इन वबा में मुब्तला थी विया आहिनि जेके हिन वक़्तु सिविल अस्पताल दादू ऐं ॿियनि सेंटरनि सां इलाज हेठि माना जेको इलाज कराइण ते मजबूर थिया आहिनि पर ज़िले इंतिज़ामिया पारां बोर्ड मुतासिर जेके आहिनि उन्हनि खे खाद खुराक जी जेका राशन आहे उहो मुहैया न पियो कयो वञे उन सां गॾोगॾु जेके निटण उस ते हज़ारनि जी तइदाद में ख़ानदान महिरबानी जी फतह शेख तफ़सील ॿुधाए रहियो हो दादू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जेका सूरत हाल आहे मंछर तां पाणी जो दबाव घटाइण लाइ ढंढ खे वधीक हिकु कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिन ते वधीक ॻाल्हायूं था जोही मां हाकिम लगारी बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी हाकिम लगारी अवां ॿुधाइजो हिकु पासे त ही रिंग बंद ते जेको कुझु पाणी में लाथ आई आहे त हिन वक़्तु उतां छा सूरत हाल आहे उते माण्हू जेके आहिनि छा रिंग बंद जो जेको कमु हो उनखे मज़बूत करण वारो उहो हिन वक़्तु ताईं बि जारी आहे ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे उते भरपासे वारनि इलाइक़नि जी? जी तारा मां ही तव्हांखे जोही जे हवाले सां जेका बोर्ड वारी सूरत हाल आहे उन बाबति जेको हींअर ताज़ा तरीन सूरत हाल आहे त जेको जोही शहर खे बचाइण लाइ जेको शहरनि पारां पंहिंजी मदद पाण था त रिंग बंदि ॾियण जो सिलसिलो अॼु बि जारी आहे ऐं इहो तेज़ी सां जारी आहे। हिन महिल पाणी जी जेका जेतोणीकि लाथ आहे लेकिन जेके मथां ई वारा इलाइक़ा आहिनि उतां जीअं लाथ थिए थी त जिते वहकरे वारा पासा आहिनि साइडूं आहिनि उते पाणी बदस्तूर मामूली लाथ तसवर कए पियो 2 ॾींहं थी विया आहिनि जेको MNV ड्रेन खे गारो पियो हो उनजो पाणी जो असर तमामु घणो आपाशी माहिरनि जी बि दावा ही त तमामु वॾे पैमाने ते पाणी में लाथ थींदी लेकिन उहा पाणी में लाथ अची न सघी आहे जंहिंजे करे जोही जे रिंग बंद ते जेका आहे सूरत हाल आहे किथे 2 इंच त किथे 1.5 इंच जी लाथ ज़रूरु आई आहे लेकिन जिते आपाशी खाते समेत जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जी जेका तकवा आहे उनजे बरक्स ही जेको पाणी जो वाक़ो आहे अञा तेज़ आहे। जोही शहर सां लॻ जेके बाक़ी बोर्ड वारा इलाइक़ा आहिनि जोही तालुके में बोर्ड जी जेका सूरत हाल आहे बाक़ी मुख़्तलिफ़ तालुकनि ऐं इलाइक़नि खां हीअ तमामु घणी मुख़्तलिफ़ आहे छाकाणि त हिन में जोही शहर जो जेको विच सेंटर आहे उनजे 4 पासा बाक़ी पाणी जा वकरा आहिनि। MNV ड्रेन जो वकरो आहे MNV ड्रेन खां पोइ दादू जोही रोड वारो जेको पाणी जो वकरो आहे उहो किथे किथे त 15 खां 16 फुट जी हाइट ते आहे ऐं दादू जोही जो जेको छंडड़ मोरी ऐं जोही जो मुफ़ासिलो आहे उहो 7-8 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे तंहिंजे करे तमामु हिकिड़ो वॾो वकरो जेको आहे 8 किलोमीटर जे वाकिरे में त किथे 16 फुट जी हाइट आहे किथे 16 खां मथे फुटनि जी बि हाइट ॿुधाई थी वञे त इन सूरत हाल में जोही तालुके में जेको पाणी जो वकरो आहे उहो वकरो अॼु बि तेज़ी सां जारी आहे ऐं उन में किथे किथे जेका मथां ई वारा इलाइक़ा आहिनि उते लाथ अची सघी आहे बाक़ी जेके इलाइक़ा आहिनि उते पाणी जो वकरो तमामु तेज़ी सां जारी आहे। जी अच्छा हाकिम लगारी इन सां गॾोगॾु इहो ॿुधाइजो जेके उते बोर्ड ऐं बरसाति मुतासिर माण्हू वेठल आहिनि छा उन्हनि जी सार संभाल थी पई वञे इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वठी रही आहे हिकु त उन्हनि खे रेस्क्यू करण जे हवाले सां ॿियो उन्हनि ताईं जेको खाद खुराक आहे राशन हुजे या ख़ेमा उन्हनि ताईं पहुचाइणा हुजनि? जी ही गवर्नमेंट ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां दादू ज़िले में जेतोणीक मुतासिरीन में जेके राशन विरहाइण जो जेके दावा थी रही है लेकिन दावा सिर्फ उहा दावा है जिते किथे भी का कैंप में का एक्टिविटी नज़र नथी अचे जेको माण्हुनि खे बोर्ड कुछ इलाइक़नि में जेके जोही शहर जा कुछ स्कूलनि जिते उते माण्हुनि खे खाद खुराक ॾियण जी जेका दावा थिए थी उन में सिर्फ़ चांवर हुआ
जेके भी जेके नंढा नंढा ठेकेदार मुक़रर करे उनखे चांवर रिढण जो ठीको ॾिनो वियो हो, उन्हनि जेको खाद खुराक वारो मटीरियल आहे उहो फराहम करणु बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे 2 ॾींहंनि खां वठी हीउ सिलसिलो जेको आहे ॾाढो माना गंभीर थी वियो आहे। ॿिए तरफ़ जेके मुख़्तलिफ़ बंदनि ते वेठल एसपी बंद जी ॻाल्हि कयूं पाण, जेको बाईपास जी बंद जी ॻाल्हि कयूं, जोही शहर जे जेके वाटर सप्लाई जी स्कीम आहे उन समेत जिते जिते मथां ई ते माण्हू वेठल आहिनि उते किथे बि का इमदाद नाहे पहुती। ॻोठाणा जेके दाहूं कनि था, हींअर बि जेके माण्हू आहिनि 30 खां 40 ॻोठ अहिड़ा आहिनि जेके माण्हू इमदादी राशन न मिलण जे करे, सहायता न थियण जे करे वापसि बोर्ड वारे इलाइक़नि ॾांहुं वापसि विया आहिनि ऐं कुझु अॻु में ई वेठल आहिनि। त इन सॼी सूरत हाल में जेको ही बोर्ड ऐं डिज़ास्टर वारी सूरत हाल में हिकु मुनज़्ज़म मैकेनिज़म हुजणु खपे गवर्नमेंट ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जो, उहो न पियो थिए। असां वटि इहे बि इतला आहिनि त कुझु जेके निजी इदारा आहिनि, समाजी तंज़ीमूं आहिनि, मुल्की सतह जो समाजी तंज़ीमूं, उहे कमु करण लाइ दादू पहुचियूं आहिनि, लेकिन उन्हनि खे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां NOC न ॾिनी पई वञे, जंहिंजे करे अॼु ताईं बि माण्हू जेके आहिनि हिकिड़े वॾे इलाइक़े में जोही तालको जेको नए गाज सबबु मुतासिर थियो, उन बाद जेको ही हमल वारो पाणी आहे, MNV ट्रेन वारो पाणी आहे, उनमें जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि जोही तालके जा समूरा, उहे माण्हुनि हाणे मजबूर थी। ठीक है हाकिम लगारी, मेहरबानी जी हाकिम लगारी जोही ऐं भरपासे वारे सूरत हाल जे हवाले सां ॿुधाए रहियो हो त हुते रिंग बंद ते जेको हुते पाणी में मामूली लाथ आई आहे ऐं जेको रिंग बंद जो कमु हो उनखे मज़बूत करण जे हवाले सां उहो बि जारी आहे। इन ते वधीक ॻाल्हायूं था नाज़रीन। मेहर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रहमान कमरानी बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल रहमान, तव्हां ॿुधाइजो हिन वक़्तु छा सूरत हाल आहे मेहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में, छाकाणि त उतां मेहर ऐं उतां बि रिंग बंद ते मामूली लात त आई आहे पर जेको रिंग बंद खे मज़बूत करण वारो कमु हो उहो सुस्त थी वियो आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी तारा, बिल्कुलु मेहड़ जे मंछर खां कट ऐं गारे लॻण खां पोइ जेका मेहड़ रिंग बंद ते दबाव आहे उहो त घटिजी वियो आहे। पाणी में लात शुरू थी वई आहे। मेहड़ रिंग बंद ते गुज़िरियल 12 कलाकनि में 4 खां 5 इंच ताईं लात आई आहे। पाणी जो दबाव घटिजण सबबि जेके कमु कंदड़ रज़ाकार नौजवान आहिनि या मशीनूं आहिनि उहे बाठार बणिजी वियूं आहिनि। जेतोणीकि रिंग बंद ते पाणी 7 फुटनि ताईं हिन वक़्तु ताईं बीठल आहे। जॾहिं मंछर के कट ऐं गारे लगण बाद जेको मेहड़ में ज़िंदगी ॿीहर बहाली तरफ़ वञी रही आहे। मेहड़ में काफ़ी वापारियुनि बि पंहिंजा कारोबार खोलणु शुरू कया आहिनि, पर जेको सखर हाई कोर्ट पारां बोर्ड मुतासिर लाइ जेके फौरी तौर टेंट सिटी क़ाइमु करणु ऐं मुतासिर खे खाद खुराक वारे हुकुम जो जेको अमल न आहे थी सघियो, मेहड़ शहर तोड़े AP बंद या सुप्रियो बंद ते जेके वेठल हज़ारे बोर्ड मुतासिर खे टेंट सिटी मुंतकिल करण प्रोग्राम बि शुरू न आहे थियो। अॼु मेहड़ फरीदाबाद में जेको सुप्रियो बंद ते वेठल बोर्ड मुतासिर जी का बहार न थी सघी आहे। हज़ारे माण्हू जेके हिन वक़्तु बि बेयारो मददगार वेठा रहिया आहिनि। बोर्ड मुतासिर बुख ऐं उञ सभु तड़पंदा रहनि था, पर हिन वक़्तु ताईं न उन्हनि वटि चूंडियल नुमाइंदा तोड़े ज़िले इंतिज़ामिया पाती आहे। जॾहिं त अॼु टाइम न्यूज़ जी जेका टीम आहे उन सां गॾु डॉक्टरनि जी टीम आहे, इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि मौजूदु आहिनि उहे उन सां गॾु उते बोर्ड मुतासिर वटि सुप्रियो बंद वटि पहुता। जन अॼु 300 बोर्ड मुतासिर खे मुफ़्त में दवाऊं ॾियारियूं ऐं जेके ॻोठ में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू बि करायो आहे। 400 खां वधीक मुतासिर खे खाद खुराक तोड़े पाणी ऐं बिरयानी जो जेको आहे तक़सीम कयो आहे। जॾहिं सुप्रियो बंद तोड़े MNV ट्रेन खे जेके लॻल घारनि आहे जी तबाहकारी उहा अञा ताईं जारी आहे। सिर्फ़ु फरीदाबाद समेत जेके उन जा इलाइक़ा आहिनि नौरंग चांडियो, आलीवाल, गरकण, वारियासो 25 ॻोठनि जा माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु उहे बंदनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। उन्हनि जी कंहिं क़िस्म जी जेका सहायता न पई थिए। जॾहिं त अहिड़े तरीक़े सां समाजी ख़िदमतुनि जो जेको हौसलो रखंदड़ आहे मसवा पारां मखदूम शवाब मैसर पारां पंहिंजी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 50 खां वधीक मुतासिरनि में जेको राशन बि तक़सीम कयो आहे। पर हिन वक़्तु मेहर शहर में जेको रोडनि ते रस्तनि ते या अंडस हाईवे या मुख़्तलिफ़ कैंपनि ते जेके बोर्ड मुतासिर वेठा आहिनि उहे बेयारो मददगार बणियल आहिनि। मेहर जे रिंग बंद ते हिन वक़्तु जेके 7 खां 7.5 फुट ताईं पाणी जेको आहे उन दबाव त बरक़रार आहे, पर मेहर जा माण्हुनि में जेको आहे अञा ताईं उन क़िस्म जी जेका आहे बहितरी जी नज़र न पई अचे। छो जो पाणी दबाव वधियल आहे ऐं पाणी मंछर ऐं जेके MNV ड्रेन खे लॻल घारा आहिनि उन्हनि तरफ़ तेज़ी सां त न पियो वञी सघे, पर जेको सिलसिलो आहिस्ते आहिस्ते जेके 12 कलाकनि में 4 खां 5 इंच जी लाथ आई आहे उन में शहरनि जेको आहे हिकिड़ो हौसलो बुलंद कयो आहे त इनशाला मेहर शहर खे असीं बचाए वठंदासीं।
पंहिंजे रिंगबंद ते जेके पहरा आहिनि राति जे वक़्तु जेके असीं चौकी पिया ॾियूं उहा क़ाइमु रहंदी। ठीकु आहे। अब्दुल रहमान कमरानी, महिरबानी अवां जी। अब्दुल रहमान तफ़सील ॿुधाए रहियो मेहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी जिते बि रिंग बंद ते कमु जेको आहे उनखे रिंग बंद खे मज़बूत करण जो उहो कमु बि जारी आहे। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, मंछर ढंढ खे हिकु वधीक कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मंछर तां पाणी जो दबाव घटाइण लाइ वधीक कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन ते वधीक ॻाल्हाइनि था, बदीन ज़िले जी बि सूरत हाल मालूम कयूं था। टाइम न्यूज़ रिपोर्टर शफ़ी जुनेजो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी शफ़ी जुनेजो, अवां ॿुधाइजो बदीन ज़िले जी छा सूरत हाल आहे? बोर्ड मुतासिरनि जे हवाले सां बि ॿुधाइजो, जेके उते माण्हू फाथल आहिनि या उते जेके बेयारो मददगार वेठल आहिनि, छा इंतिज़ामिया पारां उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ को सहकार कयो पियो वञे, छा उन्हनि ताईं राशन पहुचायो वियो आहे? जी जेको जनरली जेके बदीन जी सूरत हाल आहे, जेके बोर्ड मुतासिरनि उहो हिन वक़्तु तमामु परेशानी वारी सूरत हाल में आहिनि, छाकाणि त जेके घारा लॻा या जेको LBOD जेको राकास LBOD चयो वेंदो आहे, जेको हमेशह जेको बदीन ज़िले खे ॿोड़ींदो आहे, तबाह कंदो आहे ऐं जेको 2010 में बि उन तबाही आंदी हुई ऐं जेको रातो राति ॾिठो उनजी सूरत हाल इहा त माण्हू जेके उनजा लाश वण ते टंगियल हुआ ऐं सूरत हाल इंतहाई ख़राब हुई। हज़ारे माण्हू जेको मुतासिर थिया, उन्हनि जो माल मता जेको उन ज़मीनूं ट्रैक्टर घर हर शइ उन तबाह थी हुई ऐं हींअर जेकी सूरत हाल उन माण्हू जेके आहिनि उहे रोडनि ते वेठल आहिनि, उहे मुतासिरनि जेकर उनजी का मदद न कबी वञे ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेके रिलीफ कमेटी जेके अॻवान आहिनि जेको उहे अचनि त था, पर लेकिन जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मदद न पई थिए, सिर्फ़ु विज़िट करे हलिया था वञनि। सवे माण्हू जेके हज़ारे ॻोठ आहिनि उनजा सवे माण्हू जेको LBOD जी राति ॾींहुं उन्हनि जी चौकसी करे बंधन ते जेको वेठल हुआ त घारा न लॻण ऐं उन्हनि खे शक हो त जेको इंतज़ामिया तरफ़ां रातो राति में घारा हणाया वेंदा त उहे माण्हू पंहिंजी मदद पाण LBOD जी जेकी कमज़ोर कपर हुआ उन्हनि ते उहे चौकीदारी करे रहिया हुआ, छाकाणि त लख करोड़ अरबे रुपया आया त हुआ उनजी खांटी जे लाइ LBOD लाइ, लेकिन उहो खांटी न थी सघी हुई, जंहिंजे करे कपर कमज़ोर हुआ ऐं माण्हू जेके हींअर जेके सूरत हाल जेके राति घारो जेको लॻो हो उन खां पोइ जेके माण्हू आहिनि उहे रोडनि जे ते वेठल आहिनि, लेकिन इंतज़ाम हेसि ताईं उन्हनि जी का मदद न कई आहे ऐं ॻोठ शफ़ी इहो बि ॿुधाइजो, हिन वक़्तु मौसमियात खाते पारां हिकु भेरो ॿीहर बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे ऐं इहो बि ॼाणायो वियो आहे त बदीन ज़िलो जेको आहे उहो मुतासिर थी सघे थो सभ खां वधीक, त इंतिज़ामिया पारां हिन हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, छाकाणि त अॻु में ई जेके उते बोर्ड मुतासिर आहिनि, बरसाति मुतासिर, उहे बेयारो मददगार रोडनि ते वेठल आहिनि, उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो पियो वञे, कहिड़नि इलाइक़नि मां पाणी कढे वियो? जी जेकी ही सूरत हाल बरसाति जी अकथी कई पई, इन जी तयारी का बि न कई हुई आहे बदीन में, छाकाणि त अॻु में बि जेको बरसाति खां अॻु में महीनो अॻु में जेको हिकिड़ो लेटर कढी जेको हुनखे चयो वियो त इंतज़ामिया खे त तव्हां माण्हुनि खे जेको सो जेके इलाइक़ा ॿाहिरि कढो ऐं जेको हुनखे तयारी कयो, लेकिन इंतज़ामिया तरफ़ां का बि बंदोबस्त न कयो। हींअर जेके जेको बरसाति जो ॿुधाइनि पिया, इन खे बि बदीन इंतज़ामिया या सिंध हुकूमत तरफ़ां का बि मोट न पई ॾिने, माण्हू जेके आहिनि उन्हनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे ऐं ॻोठ हयात ख़ासि करे समेत जेके LBOD जा इलाइक़ा आहिनि, जेके साहिली पट्टी आहे उहा अञा ॿुॾल आहे, बदीन शहर जा जेके इलाइक़ा आहिनि हेठां इलाइक़ा आहिनि उहे ॿुॾल आहिनि, लेकिन इंतज़ामिया तरफ़ां अञा ताईं माण्हुनि जी बहाली लाइ कुझु बि न करे सघी आहे ऐं पाणी बिठल आहे, सरकारी ऑफिसूं आहिनि ऐं जेके माण्हुनि जा घर आहिनि उहे अञा ताईं ॿुॾल आहिनि, लेकिन इंतज़ामिया तरफ़ां का बि जेको सो माण्हुनि जी मदद न कई पई वञे। ठीकु आहे शफ़ी जुनेजो, महिरबानी अवां जी। मंछर तां पाणी जो दबाव घटाइण लाइ ढंढ खे वधीक हिकु कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां भान सैदाबाद शहर बचण जी उमेद ज़ाहिर कई वई। वॾे वज़ीर जो चवणु हो त दानिश वाह खां मंछर जो पाणी सिंधु में छोड़ थी रहियो आहे। आपाशी इंजीनियर्स ॿुधायो त कुछ ॾींहुं इंतज़ारु करणु घुरिजे, जीअं ई दरिया जी सतह घटिबी त मंछर खे वधीक हिकु कट ॾिनो वेंदो। हींअर कट ॾियण सां घणो रिलीफ न मिलंदो। सेवण जूं 5 UCs ॿुॾी वियूं आहिनि ऐं माण्हू लॾ पलाण बि कनि पिया। मंछर खे कट ऐं 0 पॉइंट वटि MNV ड्रेन खे लॻल घारे जी ॿोड़ा ॿोड़ बि जारी आहे। तारीख़ी शहर टल्टी सूधो सेवण तालके जूं 7 UCs ॿुॾी वियूं आहिनि ऐं सिम नाले खे हंधा हंधा घारनि सबबि भान सैदाबाद शहर लाइ बि ख़तरो वधी वियो आहे। भान सैदाबाद जे ॻोठ महर वटि सिम नाले खे लॻल घारो वधी 100 फुट थी वियो। MNV ड्रेन जे RD 80 वटि सिम नाले खे भान सैदाबाद तरफ़ 500 फुट जो हिकु ॿियो घारो लॻो। पाणी भान सैदाबाद शहर ऐं ख़ुदाबाद तरफ़ वधणु लॻो आहे ऐं भान सैदाबाद ऐं दादू शहरनि खे बचाइण लाइ रिंग बंद जी अदावत बि जारी आहे। ॿुॾी वियल ॻोठनि मां मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत पाणी उकारे लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि।
सेवण में तरसियल हज़ारे बोर्ड मुतासरनि जी इंतज़ामिया सार नाहे लधी, जेके बि बेयारो मददगार वेठल आहिनि।